ऐं जॾहिं उहा ख़बर झरझंग पहुती त कंदकोट मां हिकु हफ़्तो अॻु अगवा थी वियल मासूम नींगर समरत कुमार बाज़ियाब थी वियो आहे त पोइ न सिर्फ़ उनजे घर भातियुनि पर सॼे सिंध में ख़ुशीअ जी लहर पखिड़ी। 29 मई जी राति ओचितो SSP शिकारपुर अमजद शेख पारां उहा ख़बर साम्हूं आई त कंदकोट मां अगवा थी वियल 3 वरहनि जे समरत कुमार खे शिकारपुर मां धाड़ेलनि जे चंबे मां बाज़ियाब करायो वियो आहे। अहिड़ी ख़बर साम्हूं अचण खां पोइ सभई माण्हू कंदकोट में समरत कुमार जे घर गॾु थियण शुरू थी विया, जिथे जश्न जो समा हो। कुछ कलाकनि खां पोइ जीअं ई SSP शिकारपुर अमजद शेख बाज़ियाब करायल मासूम नींगर समरत कुमार खे पंहिंजे हंज में खणी कंदकोट पहुतो त सॼो शहर गॾु थी वियो ऐं अमजद शेख जे हक़ में नारेबाज़ी समरत कुमार जे घर पहुचण ते संदसि अमड़ भेनरुनि ऐं रिश्तेदार औरतुनि ऐं मासूम ॿारनि जी ख़ुशी बि ॾिसण वटां हुई। किन औरतुनि ख़ुशीअ में गीत ॻाए झुमिरियूं पई हयूं त के वरी ख़ुशीअ में ॻोढ़ा रोके न सघी। मासूम बचड़े जी बाज़ियाबीअ ते उन वक़्तु संदसि अमड़ जी ख़ुशी बि ॾिसण वटां हुई जॾहिं अमड़ मासूम बचड़े खे बाज़ियाब थियण बाद सीने सां लाहे ख़ुशीअ में चुमंदी रही। नींगर के वाट्सन हवाले करण बाद मीडिया से ॻाल्हाईंदे SSP शिकारपुर अमजद शेख वाट्सन के मुबारकबाद ॾींदे चयो त इंशाअल्लाह जल्द अमन अमान जी सूरत हाल बेहतर थींदी। पंहिंजे घरनि में, पंहिंजे रोडनि ते, पंहिंजे दुकाननि ते, पंहिंजे बिज़नेस सेंटर्स ते तव्हां उहो ई सुकून सां उहो ई आराम सां ट्रेवल कंदो रहंदो जीअं पहिरियों हूंदो। माहौल तमामु बहितर थींदो, अमुन ईअं ई मोटंदो जीअं नंढो मोटियो। पंहिंजे फैमिली में मां आयो आहियां वापसि, इंशाअल्लाह ताला तव्हांजी मोहबतनि जी मोट मां बि ज़रूरु उन ई तरीक़े सां ॾींदुसि। अगरि असांजी हर शइ तव्हां लाइ आहे। अॼु तव्हां सभिनी खे मुबारक बि हुजे। जेका स्ट्रगल कई न, सभिनी ख़बर पई त हर औलादी हिते उहो ई दर्द रखे थो, उहो ई ॾुख रखे थो। हे हिकिड़े जो न हुयो, हे हर पंहिंजे औलाद हिन में ॾिसे पियो जेको मां बि ॾिसां पियो।